श्री राम। और ॿियो फ़ाइदा कहिड़ा हाणे? हा, मुख उजल तूं गुण ॻाईंदे मुख उजल थींदो न। प्रभु जहिड़ी सिफ़त मन निर्मल कंदी न। हा, मुख उजल मन निर्मल होई है। जेकी तूं वात सां ॻाईंदो, तूं कननि सां ॿुधो, अंदरि वियो तॾहिं त बात निकिरे न। या ॿुधो थी तॾहिं अंदरि विया, वरी उहो ॿुधल वरी ॿियनि जे कननि सां गॾु तुंहिंजे कन में त वञे थो न, उहो अंदरि वञी करे रिपीट थिए त तुंहिंजो मुख उजल थींदो, मन में निर्मल थींदो। और ॿियो तेरो रहे इहाँ उहाँ लो, मीन्स यश रहंदो, तुंहिंजो हिते बि यश रहंदो, ॿाहिरि बि यश रहंदो। यश कंदा न साथ संग जो। श्री राम। हा, असां विरती बीठा आहियूं, जेकॾहिं नेकी न कंदा त किला न कंदा न। हे पासो अहिड़ो आहे न। श्री राम। हा, चरण पखार करो गुर सेवा, जेके उनजा वचन आहिनि उहे सेवन कयूं, उन ते हलूं, उन्हनि वचननि खे पूजूं। गांधी साहिबु चवंदा जेके पूज बणिया आहिनि उनजी पूजा इहा आहे, उनजे वचननि खे मञूं असां। राम। चरण पखार करूं गुरु सेवा। हा, मन है चरावो भोग, मन खे इहो ई भोग लॻायां, छो जो मन जी खुराक ज्ञान आहे न। इहो ज्ञान उनखे खारायां पियो, मन मज़बूत थींदो न, शक्तिशाली थींदो, ताक़त है, संतनि खे ज्ञान जी ताक़त आहे न। हा, छोड़ आपत हटी वेंदी। हा, बाद अहंकारा, वाद बकवाद खणी बंदि थी वेंदी। वाद माना ॻाल्हाइणु, वाद मां विवाद पैदा थींदो, संवाद थिए, उत्तर प्रश्न थिए, वाद विवाद न बणिजे, ॻाल्हाइण न थिए त विवाद ई न थिए न। श्री राम। हा, बाद अहंकार ॻाल्हाए थो। हा, मान सोई जो होग, जेकी थिए थो परमात्मा करे थो हुनखे मन, बसि क़बूल कर। आख़िर में साहिब चवनि था। हा, संत टहल सोई है लागा, संतनि जी टहल बाबा उहो ई लॻंदो जेके लॻाऊं उहे इहा ॻाल्हि मन में धारण कनि। कहिड़ी? हा, जिस मस्तक लिखिया लिखो, परमात्मा जंहिंखे मस्तक में लिखियो आहे, लिखी छॾियो आहे, उहो ई संतनि जी टहल में लॻो आहे, कॾहिं अहम न अचे। राम। उहो कराए रहियो। हा, कहो नानक एक बिन दूजा, हिकु साहिब आहे कोन। हा, अवर न करणे जो, सभु उहो ई कराए रहियो आहे, जंहिंखे बि जेकी कराए रहियो आहे सभु उहो ई कराए रहियो आहे। बसि इहो ॼण अची वेंदो त कंहिंजी दोष दृष्टि न ईंदी त हीअं थो करे, जंहिंखे जेकी कराए रहियो आहे। तूं जेके सुठो सम्झा तूं कर पियो, वरी हेॾे कयूं त हीअं थो करे, कयो विञाए न। श्री राम। मोहम्मद साहिब 5 नमाज़ा उन नियुक्त कयूं न। सुबुह जो उथिया, जीअं ॿांग आई तीअं उथिया त ॾोटा घर में रहियल हुअसि, हुसन हुसैन ॾोटा रहियल हुअसि, नाना न रहंदा आहिनि ॿार। त हसन जी जाग थी वई, तो उथी पियो त नाना काॾे? चई मां न पुटु ॿार तूं सुम्ही पियो। चए न मां हलंदुमि। नमाज़ अदा करे मोटी आया त हसन अची करे हुसैन खे उथायो। छा तूं सुम्हे पिया? अड़े नाना हे त तूं सॼी कमाई विञाए छॾी, तूं हुनखे छो उथायो? माना उहो बुरो करे अॼु सुम्ही पिया, तूं सुठो करे आहीं, ईअं न कर न। चङा सही चइजनि, चङो जंहिंजे चित में, मंदाई कंहिंजे ॾे सामी मूल न ॾिसनि। तूं ढक पड़ंदो। राम। असां चङा तॾहिं आहियूं, हले चङनि सां सभु कुझु चङो हले, कोई बुरनि सां बि चङो हले न। तूं मर्द तॾहिं आहे न, जंहिंखे माण्हू बुरो चवंदा त उनखे खणी आ, छा थींदो आहे? हो पुरो आहे, तूं पुरो न आहे, हुन में अवगुण आहे, तो में अवगुण न आहे। इहा मर्दानगी असां पैदा कयूं, जंहिंखे दुनिया पुरियो करे हिनखे हेॾे खणी अचूं। केरु हाणे तूं? साईं श्रीराम यादि अची आहे, हर अरदास में सलूक चवंदा, चङण सां चङायूं ईअं सभु को हुए, बुरनि सां भलायूं तो बि न करे न को। और असां कहिड़ा आहियूं त बि संभाली बीठा न संत। अरे जॾहिं त संत संभाली बीठा त ॾस उहो ॾींदा न, पुटु तूं ई संभाल न बुराई खे। आनंद स्वामी आर्या समाज जो सुठो वक्ता हिकु संत मूर्ति ऋषि दयानंद खां पोइ थियो आहे। छा सम्झियो? उनजो 250 पेजनि जो गायत्री अर्थ मां खयो। ओम भूर्भुवः स्वः
यानी तूं सुख ॾींदना तूं दुख लाहींदना बसि असां थोरे में अचूं जो इहो लिखियईं अर्थ कंदो पियो जे हिकु ई सुखु पढ़िजी मुंहिंजो त उते लिखियईं त जेकॾहिं तूं गायत्री मंत्र पढ़े थो ऐं कंहिंजो दुख नथो लाहे वञे मतिलबु इहो न आहे तूं गायत्री फ़ाइदो न ॾींदी पर तूं कंहिंजो दुख नथो लाहे त तुंहिंजा दुख कीअं लाहींदो ख़ुदा हिते मां बंदि कयो खणी बसि इहो ई त आहे सुख पहुचायो उनजो दुख लाहियो बसि तूं गायत्री पढ़ पियो कंहिंजो दुख न लाहींदो तोखे दया नथी अचे छा गायत्री आहे राम त हिते कहो नानक एक बिन दुजावर न करने जो ॿियो कोई जो कोन्हे सभु उहो ई करायो आहे थरी बि तनी में उन ॾिनो आहे उहे मां लाइ काॾो फाथियार भरूं तूं ई तुंहिंजो चऊं न हले शरीर उन जो मन ॿुधी उन जी सभु कुझु उन जो संसार में ठहियल तूं इहा मां मुंहिंजी काॾो फाथी आहे जवाबु नथो अचे इन खे कढो न ॿार घाणे वांगुरु पीड़ितासीं पिया मुंहिंजो आहे केॾो त चिंता करे जीवन ओॾे लॻी थो वञे ॿिए कंहिं सां थिए थो उहो तोखे ख़्याल ई नथो थिए राम सत्संगी थी असां इहो न सिखियासीं साईं मां हिकु कमायो आहे मूंखे अड़े साईं ॾिनो आहे हिनखे बि साईं ॾिनो आहे हिनखे बि साईं ॾिनो आहे मूंखे बि साईं ॾिनो आहे ईअं चओ मां कमायो आहे इहा भुला कढो न कुझु पंहिंजो सत्संग पाण ॿाहिरि निखारे अचो न तव्हांजो आंगुर केरु खणंदो असां समाज खे सुधार धर्म खणी करे समाज खे सुधारे करे समाज जो कनि था हेॾे खणी अचो धर्म में धर्म भ्रष्ट थी वियो आहे न समाज जे माण्हू धर्म भ्रष्ट करे छॾियो आहे अंग्रेजी अखर हिते लेडीज़ जॉइंट्स हले त धर्म जा अखर मायूं मर्द भाउ भेण देवी सजन इहो काॾो ईंदो लंडन में सम्झियो जिथे वञो कंहिं बि धर्म स्थल ते चओ अंग्रेज छो थो इस्तेमालु करे लेडीज़ सां जॉइन छो थो चए रे देवी सजन चओ न भाउ भेण चओ न अब मायूं हेॾे वेहनि मर्द हेॾे वेहनि सिंध में ऐसे का इजाज़त थिए कीअं हीअं न वण दान मोदन कयो था त ॿाहिरि प्रकट कयो न धर्म खे फैलायो अशुद्ध अखर न अचे रिंकू टिंकू हे न अचे शुद्ध अखर अचे इंद्र नालो आहे चए इंद्रू हड़े विञाए छॾी सॼो काॾे इंद्र जो शान आहे इंद्रू करे ख़तमु करे छॾी माउ पीउ खणी छाट में ॻाल्हाईंदा अकबर खे अकू चवंदी माउ त अलाए तूं अकू ई चवाए पियो ॿुधी हुनजी सनाई थिए वई नाले जो वॾो असरु पवंदो आहे मां चांडू आहियां मां शीतल था ॼाण तॾहिं चांडू आहे न कहिड़े कम जो आहे मां अड़े नाले सां शरफ़ आहे न तूं पर नाले खे ॾिस पीउ खे ॾिस ॾाॾे खे ॾिस नाने खे हे छा थो करे बसि एतिरो ई काफ़ी हूंदो माण्हू खे इशारो काफ़ी आहे सम्झासीं अॼु कोन इहा प्रवृत्ति थिए जेका असां धार्मिक अगरि पंहिंजी संस्कृति खे कटियो न सिंधी हिंदी हिन खे बणाए रखूं राम घणो कुझु मां चयो आहे पर खणण वारा पैदा थियो न हा कहो नानक एक बिन दूजावर न करने जो आगे जो पालसा रखिजे बसि मथां पोइ प्रसाद हलंदो हलूं था हिकु ओंकार सतनाम करता पुरुष प्रेम से निर्भव निर्वैर अकाल मूरत अजूनी सैभं गुर परिशान जप आद सच जुगाद सच है भी सच नानक होसी भी सोचे सोच न हो वहीं जे सोची लखवा चुप चुप न हो वहीं जे लारा लवता बुख्या बुख न उतरे जे बन्ना बुरिया भार सस्याण पान लखो होए ता एकन चले ना क्यों सजियारा होई है के कूड़े पाल हुक्म राई चरना नानक लिखिया नाल हुक्मी हो न आकार हुक्म न कहे आ जाई हुक्मी हो जी हुक्म मिले वली आई हुक्मी उत्तम नीच हुक्म लिख दुख सुख पाई एक ना हुक्म बख्शीश हुक्मी सदा भवाई हुक्म अंदर सबको बाहर हुक्म न को नानक हुक्म जे विधे तो गावे को तान होवे के शैतान गावे को दास जाने निशान गावे को गुण वडियाइयां चार गावे को विद्या विखमी चार गावे को साज करे तन के गावे को जियले फिर दे गावे को जापे दिसे दूर गावे को वेखे हदरा दूर कथना कथी न आवे तोड़ कथ कथ कथी कोटि कोट कोट जिंदा दे लेंदे थक पाए जुगान जुगन दुखाई का हुक्म चलाए राह नानक विकसे वेद साचा सायन साधना भाग्य भाव पा आगे मंग दे दे दात करे दाता फिर के आगे रखिए जिद से मोह बोलन बोलिए जसन धरे पिया अमृत वेला सजना मरियाई करनी आए एक प्राण नदी नानक जानिए समापन था जान जाए निशान आप निरंजन सोए जन से नानक
गावे गुणी निधान गावे सुनिए मन रखिए भाव दुख पर सुख ले जाओ। गावे सुनिए मन रखिए भाव दुख पर हर माना त्याग दुख हलिया वेंदा गाविए सुनिए मन रखिए भाव दुख पर हर सुख घर ले जाए गुरुमुख नादं गुरुमुख वेदं गुरुमुख रह समाए गुरु ईश्वर गुरु गोरख ब्रह्मा गुरु पार्वती जे हो जाना आखा नाही करना कथन न जाए गुरायक दे बुझाई सबना जिया कायक दाता सोम गुरायक दे बुझाई सबना जिया कायक दाता सोम बोल गुरु नानक देव बधाई हुजन हकड़ा प्रसाद हलायो।